पाकिस्तान शायद दुनिया के ख़तरनाक तरीन मुल्कनि मंझां हिकु आहे जंहिं वटि मौजूद एटमी हथियार गैर मुनज़्ज़म आहिनि। अमरीकी सदर जो बाइडन जो कांग्रेशनल कैंपेन कमेटी जे आजियाणी वारी तकरीब दौरान तबसरो। सदर जो बाइडन पंहिंजी तकरीर में चयो त मुंहिंजी नज़र में पाकिस्तान शायद दुनिया के ख़तरनाक तरीन मुल्कनि मां हिकु आहे। पाकिस्तान वटि मौजूद एटमी हथियार गैर मुनज़्ज़म आहिनि। इन ॻाल्हि जो ख़दशो आहे त इहे हथियार केर बि इस्तेमालु करे सघे थो। दुनिया जे सियासी मंज़रनामे में तेज़ी सां तब्दीली अची रही आहे। केतिरा ई मुल्क पंहिंजनि इतिहादनि जे बारे में नज़रसानी करे रहिया आहिनि। पाकिस्तान पारां अमरीकी सदर जो बाइडन जे तकरारी बयान ते तफ़सीली रद्दअमल ॾियण जो फ़ैसिलो। परदेही वज़ारत जे इख़्तियारनि जी मुशावरत जारी। परदेही वज़ारत जे हिकु सीनियर ऑफिसर जो चवणु आहे त इहो सम्झणु मुश्किल आहे त अमरीकी सदर अहिड़ा गैर ज़रूरी रिमार्क्स कहिड़े पस मंज़र में ॾिना। अमरीकी सदर पंहिंजी तकरीर दौरान रूस ऐं चीन ते तनक़ीद कंदे पाकिस्तान खे बि लपेट में आणे छॾियो। मुशावरत मुकमल थियण बैदि पाकिस्तान पारां तफ़सीली रद्दअमल ॾिनो वेंदो। पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम बाबति अमरीकी सदर जा शक शुबा बेबुनियाद आहिनि। असांजो कमांड एंड कंट्रोल सिस्टम बिल्कुलु महफ़ूज़ आहे। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुरम दस्तगीर जो अमरीकी सदर जे बयान ते रद्दअमल। गुजरावाला में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ुरम दस्तगीर चयो त पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम जे महफ़ूज़ हुजण जी बैनुल अक़वामी इदारा बि तस्दीक़ करे चुका आहिनि। अमरीकी सदर जो बयान मुकमल तौर बेबुनियाद आहे। ख़बर नाहे त जो बाइडन इहा ॻाल्हि कहिड़ी बुनियाद ते कई आहे। नवाज़ शरीफ जो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां लंडन मां फ़ोन ते राब्तो। नवाज़ शरीफ आसिफ ज़रदारी जे इस्पताल मां घर पहुचण ते नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। ॿिन्ही अॻवाननि विच में मुल्क जी सियासी ऐं मौशी सूरतहाल ते बि ख़्यालनि जी ॾेबट। इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च बाबति बि ॻाल्हियूं कयूं वयूं। आसिफ ज़रदारी, शहबाज़ शरीफ, मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ जे केसिस मां बरियत ते वाधायूं ॾिनियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। वॾे वज़ीर डॉकयार्ड, चाकीवाड़ा ऐं शाहराह लियाकत जो दौरो करे रोडनि ते हलंदड़ मुरमती कम जो जाइज़ो वरितो। पाणी जी निकाली वारे निज़ाम जो बि मुआइनो कयो। वॾे वज़ीर तरफ़ां मुरमती कम तेज़ करण जी हिदायत। वॾे वज़ीर चयो त शहर जी ख़ूबसूरती ऐं सफ़ाई सुथराई लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। जेल भरियो तहरीक हलाइण जूं धमकियूं ॾींदड़ इमरान ख़ान हिकु ॾींहुं बि जेल में नथो रही सघे। इमरान ख़ान लाइ इक़्तिदार जा सभु दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि। सूबाई वज़ीर मंज़ूर वसाण जो बयान। मंज़ूर वसाण जो चवणु आहे त PTI जो हाणे लॉन्ग मार्च न थींदो पर मुकमल मुहारो फिरंदो। इमरान ख़ान जी जेका पोज़ीशन आहे उहा नवंबर खां पोइ मुकमल तौरु डाउन थी वेंदी। ऑडियो लीक थियण खां पोइ इमरान ख़ान जूं ॼंघूं ॾकणु शुरू थी वयूं आहिनि। बनी ॻाल्हा में ख़ौफ़ वारी सूरतहाल आहे। सूबाई वज़ीर शर्जीलिना मेमण जो चवणु आहे त सिंध हुकूमत जूं इमदादी सरगर्मियूं मुतासिरनि जी मुकमल बहाली ताईं जारी रहंदियूं। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 20,000 खां वधीक ख़ानदाननि में राशन जा थेला विराया विया। सिंध में ॿोॾि सबबि 780 इंसानी जानियुनि जो नुक़सानु थियो। बलूचिस्तान जे इलाइक़े खारान में हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल बलूचिस्तान हाई कोर्ट जी अॻूणे चीफ जस्टिस नूर मस्कान ज़ई जी कलात जे इलाइक़े मस्कान में आलिन अखियुनि सां तदफ़ीन। जनाज़े नमाज़ खारान जे नवाब अकबर बुगटी स्टेडियम में अदा कई वई। चीफ सेक्रेटरी, जजिस ऐं वकीलनि जी बि जनाज़े नमाज़ में शिरकत। DIG क्वेटा जो चवणु आहे त नूर मस्कान ज़ई मस्जिद में नमाज़ पढ़ी रहियो हो त हथियारबंदनि मथां फायरिंग कई। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। ऐं शादी लार्ज लॻ मरीज़ खे अस्पताल खणी वेंदड़नि जी सुज़ुकी मथां तेज़ रफ़्तार ट्रॉलर चढ़ी पियो। हादसे जे नतीजे में चाचे ऐं भाइटे समेत 3 ॼणा जी भाटिजी फौत। थरकोल रोड ते हादसे सबबि मालिक अहमदयाणी, अमजद ऐं मसायो अहमदयाणी थॾे ते ई दम ॾेई छॾियो। दादू में ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर। नौजवान रफ़ीक बिरोही फौत। लाश अस्पताल मुंतकिल। ड्राइवर फ़रार थी वियो।